बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत सां हूंदो। हिकिड़ो नंढो सिलसिलो शुरू करे रहियो आहियां पंहिंजे प्रोग्राम सिंध जा मोती ते। उहो सिलसिलो किस्तवार असीं हलाईंदासीं। छा आहे जो ॻाल्हि इलाही वॾी आहे ऐं सम्झां थो त हिकिड़ी मालूमाती किताब चइजे या मालूमाती हिकिड़ी चवणी चइजे या मालूमाती हिकिड़ो मवाद चइजे। उन मवाद खे कोशिशि कयूं था त असीं वीडियो जे ज़रिए सम्झण जी कोशिशि कयूं। सो इन लाइ सोचियमि त किस्त वाइज़ ऐं सम्झां थो बहितरु रहंदो हिनखे पाण अगरि खणी हलंदासीं। अॼु हुनजी पहिरीं किस्त ऐं तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां ऐं टाइम कढी ऐं सम्झां थो त वीडियो अगरि जेको दोस्त लाइव ॾिसे पियो उनखे त अर्ज़ु आहे त शेयर करे, ऐं जेको दोस्त लाइव खां ख़तमु थियण खां पोइ वीडियो ॾिसंदो उनखे बि अर्ज़ु आहे त वीडियो ॾिसिजो पूरी। हिकिड़ी मालूमाती वीडियो आहे ऐं सम्झां थो त हिकिड़ी दिलचस्प वीडियो आहे ऐं कम जी वीडियो आहे। मेमोरीज़ खे जेको आहे संभाले रखंदा आहियूं न, हीअ सम्झां थो त उन टाइप जी वीडियो आहे। त हीअ बि हिकिड़ी मेमोरी आहे जेका ईंदड़ जेका असांजी नस्ल आहे मे बी उहा इन मेमोरी खे ॾिसे या इन मेमोरी खे ॿुधे ऐं ॿुधण सां काफ़ी कुझु हुनखे सिखण लाइ। त कुझु देरि में इंशाल्लाह सिलसिले खे शुरू कयां थो। इंतिहाई मालूमाती वीडियो आहे जेका ईंदड़ नस्ल खे बि कमु ईंदी ऐं सम्झां थो। असांजे हिन वीडियो जो असांजी हिन किताब जो जेको नंढो आहे जंहिंमां हीअ मालूमात मूं कढी आहे, उन जो जेको मौज़ू आहे उहो मौज़ू आहे 2060 खां पोइ दुनिया कीअं हूंदी। 2060 खां पोइ दुनिया कीअं हूंदी। 250 साल अॼु खां अगरि 250 साल असीं पोयां हलिया था वञूं, 250 साल अगरि असीं पोयां था हलिया वञूं, 250 साल जो हिकिड़ो वॾो अरसो आहे। सम्झो त 250 साल पहिरीं था अगरि असीं पोयां था हलूं, माना फ्लैश बैक था ॾिसूं असीं त 1800 ईस्वीअ में ईस्वी जेका 1800 ईस्वी आहे उन में दुनिया कीअं हुई। अगरि उन ते असीं नज़र विझूं त न टेलीफोन, न टीवी, न का गाॾी, न का कार, न का रेलगाॾी, न का एयर कंडीशन, न का फ्रिज, न का बैंक, न का ATM मशीन, न का वॉशिंग मशीन, न को स्कूल, न को कॉलेज, न डॉक्टर, न दवाऊं, न एक्सरे मशीन, न अल्ट्रासाउंड, न इंटरनेट, कुझु बि न। हेलो जी, बिरयानी मिली वेंदी किथे मोकिलबी? ओके ओके। मक़सदु इहा का बि अहिड़ी सहूलियत न हुई जेका असांजे हिन दौर में या असां जेका हींअर 2000 सहूलियत, का बि अहिड़ी सहूलियत न हुई, का बि न, ऐं न को उन टाइम हुई। अच्छा, हैरत जी ॻाल्हि उहा आहे त बिजली बि न हुई। बिजली बि न हुई। माइकल फेराडी, अक्सर माण्हू हिनखे फेराडी न सम्झनि, हिनखे नालो सॼो पियो वठां, माइकल फेराडी, जेको हिकु लोहार जो पुटु हो, खेसि जस हुजे, जंहिं इलेक्ट्रॉनिक इंडक्शन जो तजुर्बो करे नेठि 1831 में बिजली ईजाद कई। 1831 में बिजली ईजाद कई ऐं 50 सालनि खां पोइ 1881 में एडिसन बल्ब ईजाद करे दुनिया खे रोशन कयो। माइकल फेराडी हिकु लोहार जो पुटु हो, पाण जिल्द साज़ बि हो। सॼी ॾींहुं किताबनि जी जिल्द साज़ी कंदो हो ऐं राति जो उन्हनि किताबनि जो मुतालो बि कंदो हो। केॾी न हिकिड़ी महिनत ऐं जी ॻाल्हि आहे। अंग्रेज़ हिकिड़ो जेको सुबुह जो किताबनि जी जिल्द साज़ी कंदो ऐं राति जो उन्हनि किताबनि खे मुतालो बि कंदो हो। एॾी पढ़ण जी जुस्तजू हूंदी हुई, एॾी मतिलबु हिक ॿिए खे मतिलबु जुस्तजू में माना अंग्रेज़ हो। ठीकु, अंदाज़ो कयो अगरि बिजली दरियाफ़्त न थिए हा त गुज़िरियल 200 सालनि में थियल बेशुमार इजादूं बि न थी सघनि। छो जे सभु इजादूं बिजली खां पोइ ई थियूं आहिनि। इन मां असीं अंदाज़ो लॻाए सघूं था त बिजली जी जेका इजाद आहे
उहा इन्हनि सभिनी इजादनि जी माउ आहे। जे बिजली न हुजे हा त कुझु बि न हुजे हा। हेसि ताईं जेके बि असां शयूं इजाद थियूं आहिनि, जेके बि साइंसदाननि शयुनि खे इजाद कयो आहे, कुझु बि न हुजे हा। गुज़िरियल 200 सालनि में थियल बेशुमार इजादूं न थी सघनि हा। थोरो अॻिते वधूं था। अॼु खां 100-125 साल पहिरीं वारी दुनिया कीअं हुई, यानी 1900 ईस्वी। सम्झां थो त अॼु वारो प्रोग्राम हिते असीं वाइंड अप था कयूं। असांजे प्रोग्राम जी पहिरीं क़िस्त अॼु ख़तमु थी। इंशाल्लाह सुभाणे वरी तव्हांखे ॿी क़िस्त ते अॻियां जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। इन उमेद सां ख़ुदाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे वीडियो खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। हीअ वीडियो तव्हांखे यूट्यूब ते बि इंशाल्लाह मिलंदी। वक़्तु घटिताई आहे, इन करे कोशिशि कंदासीं त शॉर्ट तव्हांखे क़िस्तुनि जे ज़रिए ही सॼो मामिलो ॿुधायूं ऐं कुझु सेखारण जी कोशिशि कयूं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।